अस्सलाम वालेकुम। अमर सोपिया फास्ट न्यूज़ मां हाँ साजिद कोराई खबर शामिल करना थी। जरवार में जरवार में मीर बाबर खान लुंड जी जिले सदर मुक़रर थियण ते कारकुननि तरफां ख़ुशीअ मां रैली। जरवार में मीर बाबर खान लुंड के जिले सदर मुक़रर थियण ते कारकुननि तरफां ख़ुशीअ मां रैली कढी वई, जंहिंमें जरवार गढ़ी चाकर मोहम्मद बख्श लुंड जा कारकुन झंडा खणी रैली में शरीक थिया ऐं मीर बाबर लुंड जी हिमायत में पिण नारा हया विया। जरवार में मीर बाबर खान लुंड के ज़ाती सीट मिलण बाद लुंड कबीले समेत ख़ुसूसन पीपीए जे जेलनि में ख़ुशी ॾिसण वटां आई। जेलनि तरफां ख़ुशीअ विचां माथेले चौक खां वठी मेन चौक ताईं रैली कढी वई ऐं मिठाई विराई वई। उन मौके ते अॻवाननि कोड़ो खान गबोल, मंज़ूर गबोल, हफ़ीज़ गबोल ऐं सिफ़त गबोल चयो त पीपी अवामी पार्टी आहे, उन हमेशा अवाम की खिदमत कई है। मरकज तरफा गुजरियल ॾींहुं ज़िले घोटकी ते मीर बाबर खान लुंड के सदर ऐं सिकंदर लाखो के जनरल सेक्रेटरी मुक़रर करे अवाम के वॾो तोहफ़ो ॾिनो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।